لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. يا أيها الذين آمنوا ادخلوا في السلم كافة. तमाम तारीफ़ूं अल्लाह जे लाइ जेको अल्लाह सभिनी जहान जो ख़ालिक़ ऐं मालिक आहे। दुरूद ऐं सलाम इमाम कायनात रहबरे इंसानियत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पाकीज़ा मुबारक हस्ती जे मथां हुजनि। मुअज़्ज़ज़ दोस्तों ऐं मुसलमान भाइरो, हीअ दुनिया जी ज़िंदगी इंतिहाई आर्ज़ी ऐं मुख़्तसर ज़िंदगी आहे। दुनिया जी ज़िंदगी केतिरो बि इंसान सां साथ ॾिए, केॾी वॾी उमिरि इंसान खे छो न मिली वञे, पर हिकु ॾींहुं इंसान हिन दुनिया खे छॾे ईंदो ऐं रब्बुल आलमीन जे साम्हूं इंसान जी पेशी थींदी। हीअ हयाती ज़िंदगी
अल्लाह ताला इन जे लाइ ख़ल्क़ी आहे, इन जे लाइ पैदा कई आहे जो इंसान हिन आर्ज़ी ज़िंदगी में अल्लाह खे राज़ी करे, रब्बुल आलमीन जी बंदगी करे, जन्नत जे लाइ कोशिश ऐं मेहनत करे। इहो आहे इंसान जो मक़सद हयात, पंहिंजे अल्लाह खे सुञाणे, अल्लाह जी तौहीद, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सुन्नत रिसालत जो पैगाम हक़ीक़त इंसान जे ज़हन में हुजणु घुरिजे। जंहिं इंसान इन शइ खे सम्झी वरितो इंसान कामयाब ऐं कामयाबु इंसान। कोई भले दुनिया में ग़रीब मिस्कीन छो न हुजे, फ़क़ीर छो न हुजे, बिलाल हबशी रंग जो सामरो ग़ुलामीअ वारी ज़िंदगी गुज़ारींदड़ ग़ुलाम, माली एतबार सां मिस्कीन, लेकिन अल्लाह वटि छा फ़ज़ीलत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, बिलाल समिअतु दफ़न अलैक फिल जन्नह, बिलाल तव्हां दुनिया में हलो था, ज़मीन ते हलो था, तव्हांजे पेरनि जो आवाज़ अल्लाह ताला मूंखे जन्नत में ॿुधाए थो। तो रब्बुल आलमीन अहकमुल हाकिमीन जी नज़र इंसान जे दुनिया ते कोन्हे, इंसान जे माल ते कोन्हे, इंसान जे धन दौलत ते कोन्हे। अल्लाह जी नज़र इंसान जे अमल ते आहे, इंसान जे इख़लास ते आहे, इंसान जे अक़ीदे ते आहे। जेतिरे क़दुरु अमली एतबार सां तव्हां मज़बूत हूंदव, ओतिरे क़दुरु तव्हां अल्लाह जे क़रीब ईंदव। छो त अल्लाह ताला जी हयाती ख़ल्क़ी न जे लाइ, जीअं रब्बुल आलमीन सूरतुल मुल्क जे अंदरि इरशाद फरमाए थो त अल्लाह हिन इंसान खे छा जे लाइ ख़ल्क़ियो आहे, हीअ ज़िंदगी हयाती अल्लाह इंसान खे छा जे लाइ ॾिनी आहे। अल्लाह ताला जो इरशाद आहे, अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। फरमाई हीअ ज़िंदगी हयाती मौत इन जे लाइ मूं ख़ल्क़ियो आहे ताजो तव्हांखे आज़मायां त तव्हां चङा अमल केरु थो करे। लियब्लुवकुम, अल्लाह आज़माए, अय्युकुम अहसनु अमला, केरु चङा अमल थो करे। अल्लाह इन जे लाइ हीअ ज़िंदगी असांखे ॾिनी आहे बसि। बाक़ी दुनिया कमाइणु, दुनिया जो मालो मता कमाइणु, इहा इंसान जी हिकु आर्ज़ी ज़रूरत आहे, आर्ज़ी ज़रूरत आहे। मक़सदु इहो न आहे, मक़सदु अल्लाह खे राज़ी करे जन्नत हासिलु करणु आहे। तॾहिं करे दाना इंसान हुआ जेको मक़सद जे लाइ कोशिशि करे। भई दुनिया ॾुखी सुखी गुज़री वेंदी, को मसइलो कोन्हे। रब्बुल आलमीन वटि पंहिंजे पाण खे पसंदीदा बनाए अल्लाह जो महबूब बणिजे, उहो इंसान कामयाबु आहे। नबी अलैहिस्सलाम जो साहबी आहे सैयदना अब्दुल्ला इब्न मसूद, इंतिहाई ग़रीब, इंतिहाई मिस्कीन, मके वारनि जूं बकरियूं चारींदो, मके वारनि जूं बकरियूं चारींदो। लेकिन अल्लाह वटि छा फ़ज़ीलत आहे। पाण फरमाईंदा लरिजुलु अब्दुल्लाह, दुनिया जा इंसान मुंहिंजे अब्दुल्ला जो क़दम क़यामत जे ॾींहुं साइमीअ जे हिकिड़े पासे रखियो वेंदो। अब्दुल्ला जो हिकिड़ो पेर अल्लाह जी साइमीअ में हिकिड़े पासे रखियो वेंदो। पाण फरमाइनि था हिकिड़े पासे अब्दुल्ला जो क़दम, ॿिए पासे जबल उहद खे रखियो वेंदो। मुंहिंजे अब्दुल्ला जो हिकिड़ो क़दम जबल उहद खां अल्लाह जी साइमी में वज़नी आहे, गरो आहे। हिकिड़ो क़दम जबल उहद खां गरो आहे। इहो छाजो वज़न आहे? कमज़ोर इंसान आहे, सुकल टंगूं आहिनि। रिवायतुनि में अचे थो वण ते चढ़नि था, एॾियूं कमज़ोर सुकल टंगूं जो साहबा टंगूं ॾिसी खिलनि था।
खिलन था पाण फरमाईंदा खिलो न लरिजलो अब्दुल्ला जो हिकिड़ो पेर अल्लाह ताला वटि जबल उहद खां ॻरो आहे। हीउ छा जो वज़न आहे? अमल जो वज़न आहे, इख़लास जो वज़न आहे, सचाई जो वज़न आहे। त अमली मैदान में अॻिते अचो, रब्बुल आलमीन खे राज़ी करण जे लाइ अॻिते अचो। अल्लाह जा घर ई जेके मस्जिदूं आहिनि हिननि सां ताल्लुक़ मज़बूत हुजे, हिन में हाज़िरी हुजे, छो त दीन जो मर्कज़ जितां दीन इंसान सिखे, अल्लाह ताला जी इबादत जी बहितरीन जगह ये अल्लाह जा घर मस्जिदूं आहिनि। त अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह वॾी ख़ुशी ते बि माशाअल्लाह एतिरी सारी जमात गॾोगॾु मस्जिद जो तामीराती कमु यकीनन ख़ुशी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला तव्हां जॾहिं ताल्लुक़ खे क़ाइम ऐं दाइम रखे, अञा वधीक अल्लाह ताला तव्हांखे जज़्बो पैदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला जेके बि हिन मस्जिद खे आबाद करण जे लाइ कोशिशूं कनि पिया, अल्लाह ताला हुनजे मथां रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमाए। त मुअज़्ज़िज़ दोस्तो, असुल सादत हीअ आहे, असुल सादत हीअ आहे त अल्लाह जे घर सां ताल्लुक़ हुजे, रब्बुल आलमीन सां ताल्लुक़ हुजे। हदीस मुताबिक़ ख़ुशनसीब इंसान आहे जंहिंजो अल्लाह जे घर सां ताल्लुक़ मज़बूत आहे। क़यामत जे ॾींहुं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो जेके 7 माण्हू अर्श जी छांव जे हेठियां हूंदा। क़यामत जो ॾींहुं कहिड़ो ॾींहुं? जंहिं ॾींहुं ज़मीन ततल तांबे खां गरम हूंदी, आसमान रिजल टसकियल तेल वांगुरु तपियल हूंदो, सिज 1 मील जे फ़ासिले ते हूंदो। लेकिन कुझु ख़ुशनसीब अल्लाह जे अर्श जे छांव जे हेठियां हूंदा। कहिड़ा माण्हू आहिनि उन्हनि मां? हिकिड़ो माण्हू उहो आहे रजुलुन क़ल्बुहु मुअल्लक़ुन बिल मसाजिद, उहो इंसान जंहिंजी दिलि मस्जिद सां ॻंढियल आहे, जंहिंजो ताल्लुक़ मस्जिद सां मज़बूत आहे, उहो क़यामत ॾींहुं अल्लाह जे अर्श जे छांव में हूंदो। त अल्हम्दुलिल्लाह हिन मस्जिद खे तव्हां आबाद करण वारा आहियो। अमल जे मैदान में यकीनन हीउ हिकु मुबारक तरीन क़दम आहे। अल्लाह ताला तव्हांजूं महिनतूं क़बूल फरमाए। त अमली मैदान में अञा अॻिते अचण जी ज़रूरत आहे। तौहीद खां पोइ, अक़ीदे जी इस्लाह खां पोइ जेको पहिरियों अहम कमु आहे उहो निमाज़ आहे। उनजी पाबंदी हुजे, उनजी पाबंदी बुनियादी शइ आहे। जेकॾहिं इंसान कामयाबी चाहे थो, दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी जे लाइ ज़रूरी आहे त इंसान जो निमाज़ सां मस्जिद सां ताल्लुक़ मज़बूत हुजे। जेतिरे क़दुरु तव्हांजो मस्जिद सां निमाज़ सां ताल्लुक़ मज़बूत हूंदो, इंशाअल्लाह ओतिरे क़दुरु अल्लाह ताला तव्हांखे दुनिया ऐं आख़िरत में कामयाबियूं ऐं इज़तूं अता फरमाईंदो। छो त निमाज़ जी वॾे में वॾी वस्फ़ आहे। नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था अस्सलातु नूरुन, पाण फरमाइनि था हीअ निमाज़ नूर आहे, रोशनी आहे, नूर आहे, रोशनी आहे। हिनजो मक़सदु छा आहे? दुनिया में बि उहो नूर तव्हांखे फ़ाइदो ॾींदो। निमाज़ वारो नूर दुनिया में कीअं फ़ाइदो ॾींदो? क़ुर में इशारो मौजूदु आहे, जेको इंसान निमाज़ खे क़ाइमु करे थो, इन सलात तन्हा अनिल फहशाई वल मुनकर, तव्हांखे निमाज़ बुराई ऐं बेहयाईअ जे कमनि खां, गुनाहनि खां रोकींदी। निमाज़ तव्हांखे दुनिया में गुनाहनि खां रोकींदी, बुछड़ाइनि खां रोकींदी। जेकर निमाज़ जी हिफ़ाज़त हूंदी, जेतिरे क़दुरु निमाज़ जी हिफ़ाज़त कंदो, ओतिरे क़दुरु इंशाअल्लाह तव्हांजे दिलि में अल्लाह उहो जज़्बो पैदा कंदो, उहा वस्फ़ पैदा कंदो जेका तव्हांखे गुनाहनि खां रोकींदी, बदकारियुनि खां रोकींदी, बेहयाइनि खां रोकींदी। त पंहिंजे पाण खे निमाज़ जे लाइ आमादा कयो। ॿिए नंबर ते इहा निमाज़ क़बर में बि इंसान जे लाइ नूर हूंदो। दुनिया जी ज़िंदगी त कुझु कोन्हे, असल ज़िंदगी त मरण खां पोइ शुरू थी थिए न। त इहा निमाज़ क़बर में बि तव्हांजे लाइ नौशरी ऐं नूर हूंदी। हदीस में इशारो मौजूदु आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं बाने खे क़बर में मलाइक उथारे विहारींदा, मिट माइट जॾहिं दफ़नाए वापसि वञनि था, मिटीअ माउ जे हवाले करे इंसान क़बर में अकेलो हूंदो आहे, तन्हा हूंदो आहे। 2 मलाइक
ख़ूबसूरत शक्ल में अचनि था फ़युक़िदानी उनखे उथारे विहारीनि था। टे सुवाल था कनि, रब केरु, नबी केरु, दीन छा आहे? ये टे सुवाल मलाए कंदा, रब केरु, नबी केरु, दीन छा आहे? पोइ जेको दीनदार हूंदो टिनी सुवालनि जा जवाब सही ॾींदो। मुंहिंजो रब अल्लाह हुआ, मुंहिंजो दीन इस्लाम, मुंहिंजो नबी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यादि रखंदा, मथां केरु सोचे त दुनिया में मूंखे जवाबु अचे थो, क़बर में जवाबु ॾेई वेंदुसि। न, क़बर में उहो जवाबु ॾींदो जंहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कई हुजे, अल्लाह ताला जो चयो मञियो हुजे, दीन इस्लाम के मुताबिक ज़िंदगी गुजारी थे। कब्र में वो इंसान जवाब ॾींदो। कोई दीनदार इंसान, नमाज़ी इंसान जॾहिं सुवालनि जा जवाब ॾींदो, इब्न माजा शरीफ़ के अंदर रिवायत आहे, मुसिलत लहू, उन जे साम्हूं ईअं महसूस थींदो त सिज गायब थियण जो टाइम आहे। मक़सदु इहो आहे, क़ब्र में जंहिंमहिल सुवाल कंदा मलाइक, ओॾी महिल उनखे ऊंदाहे, डपु, ख़ौफ़, गर्मी नज़र कोन ईंदी, बल्कि सिजल थिए वारो टाइम। मलाइक खे चवंदो छॾियो उसली सलातल असर, ऐं विचीअ जी असुर जी नमाज़ पढ़ी वठां, सिज थो गायब थिए। ॾिसो क़ब्र जी ज़िंदगी आहे। हुनखे क़ब्र में ऊंदाहे न, शाम वारो टाइम महसूस पियो थिए। ऐं इंसान जी तबियत खे सभा खां वणंदड़ टाइम शाम वारो टाइम हूंदो आहे। या नमाज़ जी फ़िक्र हुनखे क़ब्र में बचाए थी। जंहिंखे दुनिया में नमाज़ जी फ़िक्र आहे त नमाज़ जी फ़िक्र क़ब्र में बचाईंदी। बाक़ी जंहिंखे दुनिया में फ़िक्र कोन्हे त क़ब्र में कहिड़ी फ़िक्र हूंदी? तव्हां अंदाज़ो लॻायो। मलाइकनि खे छा थो चए? छॾियो तव्हां विचीअ जी असर जी नमाज़ पढ़ी वठां। अल्लाह अकबर। दोस्तो घोरो फ़िक्र कयो, इहा नमाज़ जी फ़िक्र। मलाइक चवंदा अल्लाह जा बाना, तूं क़ब्र में अॼु खां पोइ अमल ख़तम, तुंहिंजे लाइ माफ़ी आहे, हाणे बदलनि जी ज़िंदगी शुरू थी वई आहे। सुभान अल्लाह, सो छा सआदत आहे। त नमाज़ जी फ़िक्र गोया के इशारो आहे इंसान के क़ब्र में भी बचाईंदी ऐं इंसान जे लाइ नूर साबित थींदी, रोशनी साबित थींदी। त नमाज़ जी पाबंदी कयो, नमाज़ सां मोहबत हुजे, इहो नूर क़ब्र में तव्हांखे कमु ॾींदो। पोइ जंहिंखे दुनिया में फ़िक्र कोन्हे त क़ब्र में कहिड़ी फ़िक्र हूंदी, तव्हां अंदाज़ो लॻायो। दुनिया में अल्लाह जे तरफ़ां ई निदा ॿुधे थो, सॾु ॿुधे थो, हाज़िरी कोन थो ॾे। तव्हां अंदाज़ो लॻायो त ही मुअज़्ज़िन जॾहिं नमाज़ जे लाइ सॾे थो त कंहिंजो नालो वठे थो? ही बांग का सरसरी कारवाई कोन्हे, आम सॾु कोन्हे। मुअज़्ज़िन जॾहिं बांग ॾींदो आहे त सभ खां पहिरीं नालो कंहिंजो वठंदो आहे? आवाज़ कीअं थींदो आहे? ये जेको आवाज़ मस्जिद में गूंजे थो, 5 वक्त तव्हांखे सॾ थो थिए, पहिरें नालो कंहिंजो हूंदो आहे? मुअज़्ज़िन छाजे सां आवाज़ कंदो आहे? अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। दुनिया इंसान अल्लाहु अकबर, तुंहिंजो वॾो अल्लाह है, अल्लाहु अकबर, तुंहिंजो ख़ालिक, अल्लाहु अकबर, तुंहिंजो मालिक, अल्लाहु अकबर, तुंहिंजो मुश्किल कुशा, अल्लाहु अकबर, तुंहिंजो हाजत रवा। हय्या अलस सलात, हय्या अलल फलाह। दुनिया जा इंसान कामयाबी तुंहिंजे दुकान ते कोन्हे, तुंहिंजे औताद ते कोन्हे, तुंहिंजी कचहरी में कोन्हे, तुंहिंजी बन्ने बारे में कोन्हे, तुंहिंजे निंड में कोन्हे, तुंहिंजे घर घाट में कोन्हे। कामयाबी इन में आहे, ये पेशानी रहमान जे साम्हूं ज़मीन ते रख, गोला खोले ऐलान कर, सुभान रब्बियल आला, मौला तू ताला, तू बुलंद आहे, तुंहिंजो गुलाम आहे, तुंहिंजो नौकर आहे। कामयाबी इन में आहे। तो बांग ॾियण वारो असांखे वॾो पैगाम थो ॾे, नालो ई अल्लाह जो आहे। अल्लाहु अकबर, वॾो तुंहिंजो अल्लाह आहे। मुस्लमान उनजो सदा अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, ओ तुंहिंजो अल्लाह
जंहिंजे बारे में तुंहिंजो इक़रार आहे त अलाह खां अलावा मुंहिंजो को महबूद कोन्हे, ओहो अलाह, उनजी तरफ़ां निदा आहे त इहो मुअज़्ज़िन असांखे पैगाम थो ॾे, पर उनजे बावजूदि मुस्लमान हाज़िरी न ॾे थो, बदबख़्त ऐं महरूम इंसान। तो खुशनसीब इंसान जो 5 वक्त अल्लाह के घर में बांग बुधी हाज़िरी दे तो कब्र में या नमाज नूर होती, मलाइकन के जवाब दींदो चवंदो छॾियो त विची नमाज असुर नमाज पढ़ी वठा, मलाइक जना भलारा अमल ख़त्म, अज बदलन जी जिंदगी आ। हाणे नमाज़ी इंसान कब्र में मौजूद आ, तन्हा मलाइक वापस वरन था, अकेलो छॾे। ज़ाहिर ॻाल्हि आहे, सुवाल थी विया, जवाब थी विया, हाणे अकेलो छॾे मलाइक वापसि वरनि था। रब्बुल आलमीन जी ज़ात आसमान सां निगाह कंदी आहे, रब्बुल आलमीन आसमान सां निगाह कंदो आहे, ऐलान कंदो आहे मलाइको अफ़रिशू लहू बिफ़राशिम मिनल जन्ना, मलाइको जल्दी कयो मुंहिंजो बानो ज़मीन ते आरामी आहे, मुंहिंजे बाने जे लाइ जन्नत जो बिस्तरो, जन्नत जो कालीन विछायो। वअल्बिसूहु मिनल जन्ना, मलाइको जल्दी कयो मुंहिंजो बानो कफन जे अणसिबियल कपड़नि में मलबूस आहे, मुंहिंजे बाने खे रेशमी जन्नती लिबास पारायो। वफ्तहू लहू बाबम मिनल जन्ना, मलाइको जल्दी कयो मुंहिंजो बानो सोड़ी कब्र जे अंदरि मौजूद आहे, साॼे पासे खां जन्नत जी दरी खोलियो। सुभान अल्लाह, हाणे जन्नती कालीननि ते सुम्ही चुको आहे, जन्नती रेशमी लिबास खे पाए चुको आहे, साॼे पासे खां जन्नत जी दरी खुली चुकी आहे, मेवा पिया अचनि, उचा अल्लाह जो नेमतूं पियो अचनि। हाणे निगाह जन्नत पई आहे, पंहिंजी जॻह जन्नत खे ॾिसे थो, दुनिया जा थक लही विया, दुनिया जूं तकलीफ़ूं सदमा सूर लही विया, दुआ इल्तिजाए या रब अक़िमी साअ, परवरदिगार जल्दी क़यामत क़ाइम कर त पंहिंजी जॻह जन्नत में दाख़िल थिया। केर इंसान भला इंसान जो आरज़ी ज़िंदगी अल्लाह के लिए कुर्बान करे आयो आहे, जन्नत के लिए कुर्बान करे आयो आहे, नमाज़ुनि सां मोहब्बत आहे, दीन सां मोहब्बत आहे, अल्लाह जे घर मस्जिद सां मोहब्बत आहे, या नमाज कब्र में बरकत नूर रोशनी साबित थी। हशर के मैदान में भी नमाज अमल तव्हांखे बचाईंदो, अमल तव्हांखे बचाईंदो। रब्बुल आलमीन जॾहिं हशर जे मैदान में इंसान खे जमा कंदो, हाणे दीनदार भला इंसान कब्र में तव्हां ॾिसो त कहिड़ी नेमत एज़ाज़ सां पहुतो, नमाज़ी इंसान ख़ासि तौर ते हशर जे मैदान में ईंदो नूर रोशनी। तव्हांखे ख़बर आहे ही दुनिया में बांग अचे थी न, बांग इन जो मक़सदु छा आहे? अचो अल्लाह जे साम्हूं झुको। ईअं हशर जे मैदान में भी हिकु बांग ईंदी, बांग ईंदी क़यामत जे दिहाड़े हशर जे मैदान में, पर उहा बांग मलाइक ॾींदो, मलाइक। कुरान में इशारो मौजूद आहे, अल्लाह फरमाए थो यौम युदऊन इलस्सुजूद, फरमाए जॾहिं क़यामत जो ॾींहुं क़ाइम थींदो, सॼी लौलाक सॼो जहान अल्लाह जे साम्हूं पहुची वेंदो। आदम अलैहिस्सलाम बि बीठल आहे, नूह अलैहिस्सलाम बि बीठल आहे, ज़करिया अलैहिस्सलाम बि बीठल आहे, ईसा अलैहिस्सलाम बीठल आहे, मूसा अलैहिस्सलाम बीठल आहे, इमाम कायनात मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि बीठल आहे। यौम यक़ूमु रूह, अल्लाह जा मलाइक जिब्रील अमीन बीठल, तमाम मलाइक बीठल हूंदा। अचानक ऐलान थींदो यौम युदऊन इलस्सुजूद, अचो दुनिया जा इंसानो अल्लाह जे साम्हूं आख़िरी सजदो कयो। छा कयो? अचो आख़िरी सजदो कयो। लौलाक जहान डोड़ंदो, अॼु सजदो कयो, सब जा सब ॼणा अल्लाह जे तरफ़ां ऐलान थींदो सजदो कयो, सब जा सब ॼणा सजदो कयो। क़यामत जो मैदान आहे, पर वही मुजरिम डोड़ंदो, बेनमाज़ी इंसान डोड़ंदो, जेको दुनिया में अल्लाह
जे निदा आवाज़ के ॿुधी साॼे कन मां दाख़िल करे खाॿे कन मां कढण वारो अल्लाह जे साम्हूं झुकण जे लाइ कोन पहुतो आहे हशर जे मैदान में डोड़ंदो अल्लाह फरमाए थो फला यस्ततिऊन रब्बुल आलमीन जेल के तख्ते ऐं काठीअ जियां सख़्तु बनाए छॾींदो छाजे लाइ अॼु डोड़े थो सजदो कयां लेकिन जेल तख्ते जियां सख्त थी चुकी आहे छाजे करे अल्लाह फरमाए थो वक़द कानू युदऊन इला सुजूद दुनिया में जॾहिं मस्जिद मां पुकारियो वेंदो हो अल्लाहु अकबर जी निदा ही ॿुधंदो हो ही ज़ालिम रहमान जे साम्हूं झुकण जे लाइ कोन पहुतो फला यस्ततिऊन अॼु रब्बुल आलमीन बदबख्त जे चेल खे काठ जियां सख़्तु बनाए छॾियो आहे सजदो न करे सघंदो ईमान वारो उते सजदो कंदो छो त दुनिया में अल्लाह जी बंदगी करे आयो आहे अल्लाह जे साम्हूं झुकी आयो आहे अल्लाहु अकबर पोइ सजदो करे बस कंदो ऐलान थींदो तबलुगुल मुमिनुल हिनिया मलाइका जल्दी कयो इन निमाज़ीअ खे ज़ेवर पारायो चमकंदड़ ज़ेवर रोशनीअ वारो ज़ेवर पारायो जेसि ताईं गुज़व जो पाणी पहुतो आहे निमाज़ीअ खे हशर जे मैदान में उहो ज़ेवर पारायो वेंदो छा त एज़ाज़ आहे छा त फज़ीलत आहे छा त शरफ़ ऐं शान आहे हशर जे मैदान में लोलाक जे साम्हूं इंसान खे उहो ज़ेवर पारायो वेंदो रोशनीअ वारो ज़ेवर पाए बस कंदो हाणे हिसाब किताब जो टेम आहे अर्श जे छांव जे हेठां मौजूद आहे उस खां परे अल्लाहु अकबर यादि रखंदा दोस्तो जेको 5 वक़्त जो निमाज़ी इंसान आहे ख़ुशनसीब इंसान आहे गोया के 24 कलाक इबादत आहे हुनजी सही मुस्लिम में हदीस है नबी अलैहिस्सलाम फरमाया इंसान जॾहिं इशा जी नमाज़ जमात सां पढ़े थो इशा जी नमाज़ अल्लाह जे तरफ़ां ऐलान थींदो अल्लाह जी रहमत तव्हां ॾिसो असीं इंतिहाई गाफ़िल आहियूं इंतिहाई सुस्त आहियूं इंतिहाई कमज़ोर आहियूं इंतिहाई नाशुक्र आहियूं अल्लाह जो क़द्र कोन कयो अथऊं लेकिन इंसान जॾहिं इशा जी नमाज़ पढ़े थो ऐलान थींदो मलाइका फकअन्नमा क़ाम अल-लैल निस्फ़ह मलाइका बाने जी अधु रात इबादत इशा जी नमाज़ पढ़ी ऐलान छा थो थिए अधु रात इबादत वरी फजर नमाज़ फकअन्नमा क़ाम अल-लैल कुल्ल मलाइकनि जे लाइ ऐलान आहे मलाइका पूरी रात माने जी इबादत में लिखो पूरी रात इबादत इशा जी नमाज़ पढ़े जमात सां वरी फजर पूरी रात इबादत ॾींहं जूं 3 नमाज़ूं पढ़े गोया के 24 कलाक इबादत में आहे कहिड़ो ख़ुशनसीब इंसान जंहिं हालत में मरे थो उन हालत में अल्लाह जे साम्हूं ईंदो जंहिं हालत में मरंदो न उन हालत में ईंदो गोया के 5 वक़्त जो निमाज़ी रुकू ऐं सजदे जी हालत में ईंदो क़ुरान पढ़ंदे ईंदो हदीस में इशारो मौजूद आहे नबी अलैहिस्सलाम हज कनि पिया ॾाचीअ ते हिकिड़ो शख़्स सवार ॾाचीअ तां किरी पियो कंधु भॼी पियो वफ़ात करे पाण फरमाईनि था ला तुग़त्तू रासा वला तुख़म्मिरू वजहा मुंहिंजे हिन साथीअ खे इन अहराम वारनि कपिड़नि में दफ़नायोसि ख़ुशबू न लॻाइजोसि मथो बि न ढकिजोसि खुशबू न लगाइजोसि हिनखे इन हालत में मुंहुं खुलियलु हुजे मथो खुलियलु हुजे दफ़नाए छॾियोसि छाजे लाइ पाण फरमाईंदा हशर जो मैदान लोलाक गॾु थींदी इंसान नफ़्सा नफ़्सी जो आलम आहे यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनी जंहिं इंसान भाउ खां बेज़ार आहे अम्मा खां बेज़ार आहे बाबे खां बेज़ार आहे यवद्दुल मुजरिमु लौ यफ़्तदी मिन अज़ाबि यौमिज़िन बिबनी मुजरिम एतिरे क़दुरु परेशान हूंदो चवंदो अल्लाह मुंहिंजे बदिरां मुंहिंजे पुटनि खे जहन्नम जे राह में उमाण मूंखे बचा उहो आलम हूंदो
लेकिन ये इंसान जैसी हज की हालत में वफ़ात थी पाक में कबर में उथंदो, कबर में उथी करे चंदो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक तलबिया पढ़ंदो वेंदो, ऐलान थींदो, बाबुल हज मां जन्नत में दाख़िल थी। ये नमाजी इंसान 5 वक्त नमाजी फाज़िल वॾो खुशनसीब इंसान आहे। ख़ात्मो थी वियो, हशर जे मैदान में ईंदो, सजदो कंदो, सजदे करण खां पोइ ऐलान थींदो, ए नमाजी इंसान बाबु सलात जन्नत जो दरवाज़ो तुंहिंजे लाइ खुलियो पियो आहे। क़ुरान पढ़ंदो रहो, जेको क़ुरान तोखे यादि आहे, जेके ज़िक्र तोखे यादि आहिनि, ऐं पढ़ंदो रहो, जन्नत में चढ़ंदो रहो। तुंहिंजी जाइ हुते आहे जिते क़ुरान जी आख़िरी आयत पूरी थिए। ते नमाज नूर हूंदी, क़यामत जे ॾींहुं रोशनी हूंदी। हदीस में भी इशारो आहे, नबी अलैहि सलाम फरमायो बशरिल मशाईन फी ज़ुल्म बिन नूर ताम यौमल क़ियामा। जेके ऊंदाहियुनि में अचनि था, अल्लाह जे घर मस्जिद में हाज़िरी ॾियनि था, क़यामत जे ॾींहुं उनजे लाइ पूरे जो पूरो नूर हूंदो। दोस्तों, इन मुख़्तसर ज़िंदगी के मुख़्तसर समझो। अल्लाह जे घर मस्जिदुनि सां ताल्लुक़ मज़बूत हुजे, मदरसनि सां ताल्लुक़ मज़बूत हुजे, दीनी इल्म सां ताल्लुक़ मज़बूत हुजे, वॾी सआदत आहे। इब्न खुज़ैमा शरीफ़ जे अंदर रिवायत मौजूद आहे सही सनद सां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा तवत्तना रजुलुन मुस्लिमुन लिल मसाजिद लिस्सलाति वल इल्म इल्ला तबशबश अल्लाहु इलैहि कमा यतबशबश अहदुकुम बिगाइबि इज़ा क़दिम अलैहिम। पाण फरमाईंदा, जेको इंसान मस्जिद के वतन तो बनाए, मस्जिद सां ताल्लुक़ मज़बूत आहे, लिस्सलात नमाज जी हिफ़ाज़, मस्जिद में अचे थो नमाज जे लाइ, वल इल्म दीनी इल्म सिखण जे लाइ। यकीनन तव्हां सभु दोस्त हींअर मौजूदु आहियो, माशाअल्लाह। अल्लाह जे घर में आया छा जे लाइ? नमाज ऐं रब जो पैगाम, दीन जो इल्म। ए ॿ मक़सद आहिनि। नबी अलैहि सलाम फरमाईंदा, जेसि ताईं मस्जिद में मौजूदु आहे इल्ला तबशबश अल्लाहु इलैहि, रब्बुल आलमीन निहारे थो, बाने जे मथां राज़ी थिए थो, ऐं अल्लाह ताला खिले थो, ख़ुशि थो थिए। तव्हां अंदाज़ो लॻायो, जेको मस्जिद में मौजूदु आहे, जेसीं ताईं मस्जिद में मौजूदु आहे, अल्लाह निहारे पियो, खिले पियो, ख़ुशि पियो थिए। को मामूली एज़ाज़ आहे। छा जे लाइ? दीनी इल्म जे लाइ ऐं नमाज जे लाइ। ॿी हदीस में लफ़्ज़ आहिनि, नबी अलैहि सलाम फरमायो इज़ा ज़ाहिक अल्लाहु इला अब्दिन फी मौतिन फला हिसाब लह। जंहिं बि इंसान खे अल्लाह ताला दुनिया में हिकु दफ़ो मुस्कुराए ऐं खिली ॾिठो, नबी अलैहि सलाम फरमाईंदा उन इंसान जे लाइ को हिसाब कोन्हे, उहो जन्नती इंसान आहे। ये अल्लाह जा घर आहिनि, अल्लाह खे राज़ी करण जा मरकज़ आहिनि। हिननि घरनि सां ताल्लुक़ मज़बूत हुजे, दीनी इबादतुनि जो ख़्यालु हुजे। ये दुनिया जी ज़िंदगी मुख़्तसर आहे, हिन खे क़ुर्बान कयो जन्नत जे लाइ, आख़िरत जे लाइ। असीं छा जे लाइ आया आहियूं, उन मक़सद खे सम्झो। जंहिं माण्हू उन मक़सद खे सम्झी वरितो, इहो इंसान कामयाब ऐं कामरान इंसान आहे। जीअं तव्हांजे साम्हूं शुरू में अर्ज़ु कयो, पोइ भले दुनिया में ग़रीब मिस्कीन इंसान छो न हुजे, लेकिन अल्लाह वटि कामयाब आहे। छो त अल्लाह ताला माल खे कोन थो ॾिसे, अल्लाह अमल खे थो ॾिसे, दीन खे थो ॾिसे, दिलि खे थो ॾिसे, अक़ीदे खे थो ॾिसे। जेकॾहिं अमल इंसान जा भला आहिनि त उहो इंसान कामयाब ऐं कामरान इंसान आहे। दोस्तो, इहो पैगाम आहे। हीअ दुनिया जी ज़िंदगी इंतिहाई मुख़्तसर आहे। इबादतुनि सां ताल्लुक़ हुजे, बिलख़ुसूस इबादतुनि में अहम तरीन इबादत नमाज़, उन जी हिफ़ाज़त हुजे, उन में कमी कोताही सुस्ती न हुजे। इंशाअल्लाह दुनिया में बि अल्लाह तव्हांखे बुराइनि खां, बदकारनि खां बचाईंदो। क़बर में बि इहा नमाज़ तव्हांजे लाइ नूर, हशर जे मैदान में बि इहा नमाज़ तव्हांजे लाइ नूर हूंदी, रोशनी हूंदी। हदीस तव्हां ॿुधी, क़यामत जे ॾींहुं ज़ेवर पाराए वेंदा, उहे चमकंदा, उन में रोशनी हूंदी।
ऐं क़यामत जी रोशनी इंसान खे मिली वञे, इंसान कामयाब आहे। नूरुहुम यसा बैन ऐदीहिम व बिईमानिहिम यक़ूलून रब्बना अतमिम लना नूरना वग़फिर लना। अल्लाह फरमाए थो जंहिंखे क़यामत जी नूर मिली वञे, रोशनी मिली वञे, ओ इंसान कामयाब आहे, ओ इंसान जन्नती आहे। छो त पुल सिरात जेका जहन्नम जे अॻियां पुल आहे, उन जे मथां हर इंसान खे गुज़रणो आहे, जेका वार खां सनी तलवार खां तिखी आहे। वार खां सनी तलवार खां तेज़ आहे, तिखी आहे। इंसान गुज़रंदो उते ही नूर, निमाज़ुनि जो नूर, अक़ीदनि जो नूर, तौहीद जो नूर तव्हांखे क़िरास कराईंदो। ई क़ुरान मुक़द्दस जो पैगाम आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, उदखुलू फिस्सिल्मि काफ़, इस्लाम में पूरे जा पूरा दाख़िल थी वञो। पूरा तसी मुसलमान हींअर इस्लाम में पूरा न अधूरा दाख़िल है। किथे आहिनि इबादतूं असांजे अंदरि? माशाअल्लाह जुमे में जेतिरी हाज़िरी आहे, छा विची नमाज़ ते एतिरी हाज़िरी हूंदी जेतिरी जुमे ते हाज़िरी आहे? असुर नमाज़ ते, विची नमाज़ ते एतिरी हाज़िरी हूंदी न। जेकर न त असीं इस्लाम में पूरा कोन। यादि रखो, 5 वक़्त जी नमाज़ जी हिफ़ाज़त ज़रूरी आहे पूरो इस्लाम में दाख़िल थियण जे लाइ। जेतिरी हींअर हाज़िरी आहे, फजर ते एतिरी हाज़िरी हुजे, इशा ते, तमामु नमाज़ुनि ते एतिरी हाज़िरी हुजे, पोइ असीं मुकमल इस्लाम में दाख़िल आहियूं। दोस्तो, इन पुरफ़ितन दौर जे अंदरि ज़रूरी आहे दीन इस्लाम सां ताल्लुक़ मज़बूत हुजे, इबादतुनि वारी ज़िंदगी हुजे, अमलनि वारी ज़िंदगी हुजे। दुनिया जी आरज़ी ज़िंदगी गुज़री वेंदी, ॾुखी सुखी को मसलो कोन्हे। आख़िरत जे लाइ सोचो, जन्नत जे लाइ सोचो, जहन्नम जे अज़ाब जो डपु ऐं ख़ौफ़ ज़हन में मौजूदु हुजे। ओ इंसान कामयाब ऐं कामरान इंसान आहे, भले दुनिया में ग़रीब मिस्कीन इंसान छो न हुजे। अल्लाह ताला खां दुआ आहे पूरी ज़िंदगी असांखे क़ुरान और सुन्नत जी तालीम जे मुताबिक़ तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।